ओम साईं राम। हीअ जेका बाबा जी लीला आहे उहो बाबा अय्यर जे बारे में आहे, जेके अॼु बि शिरडी में मौजूदु आहिनि। हिननि जा माउ पीउ 1948-49 जे टाइम ते शिरडी में आया। उहो शिरडी साईं बाबा खे मञींदा हुआ, पर हिननि जो वधीक विश्वास नित्यानंद स्वामी में हो। जॾहिं हिननि खे फाइनेंशियल तकलीफ़ थी त ही नित्यानंद स्वामी वटि विया। ही बॉम्बे में माटुंगा में रहंदा हुआ ऐं उनखे पंहिंजो फाइनेंशियल प्रॉब्लम ॿुधायूं नित्यानंद स्वामी खे। नित्यानंद स्वामी चवनि तव्हां शिरडी वञो ऐं शिरडी जे डिवोटी जी वञी सेवा कयो करे। हिननि खे शिरडी जे बारे में एतिरो कुझु ख़बर न हो। हिन वरी उते वेठा ई रहिया। वरी साॻियो सुवाल ॿ टे दफ़ा उन खां पुछऊं त नित्यानंद स्वामी चवनि हितां निकिरी वञो ऐं शिरडी में तव्हां पंहिंजी वञी ज़िंदगी शुरू कयो। त ॿई ज़ाल मुड़ुस कोपरगांव ताईं पहुता। बॉम्बे मां कोपरगांव आया। तॾहिं कोपरगांव खां शिरडी पहुचणु जाम ॾुखियो कमु हूंदो। बैलगाॾी में अची करे कृष्णा रिवर ताईं पहुता, गोदावरी नदीअ ताईं पहुता। उतां वरी बोट में क्रॉस करे वरी बैलगाॾी में चढ़ी करे जाम तकलीफ़ तां अची करे शिरडी पहुता। हीअ 1949 जी ॻाल्हि आहे। तॾहिं शिरडी हिकिड़ो नंढो गांव हो। हू वीचारा अची करे मुंझा, हिते असां छा कंदासीं, असां कीअं कमु कंदासीं, हिते असांजी त तकलीफ़ूं पाण वधी वेंदियूं करे। उते उन्हनि खे हिकिड़ो लोकल माण्हू गॾियो जंहिं हुननि खे चयो तव्हां अचो हिते। हुनखे हिकु नंढी जॻह ॾिनई मंदर जे पासे में, तव्हां हिते ई रही करे पंहिंजो आजू बाजू कमु शुरू कयो करे। उहो हिकिड़ी गऊशाला टाइप हुई जंहिंमें साइड में सभु गऊ माताऊं हुयूं। हिननि खे साइड में हिकु नंढो रूम ॾिनई करे ज़ाल मुड़ुस खे। वीचारा जाम मुंझी पिया, पर हाणे चयूं असांजे गुरू असांखे आज्ञा ॾिनी आहे, हिन में असांजो को भलो हूंदो। उन्हनि उते ई थोरो थोरो करे उन्हनि सांभर चांवर ठाहिण पहिरीं शुरू कया। हीअ जेका जॻह हुई पहिरीं, इहा अगरि तव्हां द्वारका माई खां मंदर जे तरफ़ वेंदा त लेफ्ट पासे पहिरीं मद्रास कैफ़े हुई करे। पोइ वरी मंदर वारनि उहा एरिया वधी कई त हाणे मद्रास कैफ़े गोविंद धाम जी जेका गली वञे थी उन जे राइट साइड में जेका पहिरीं पहिरीं होटल अचे थी उहा आहे मद्रास कैफ़े। ऐं उन होटल जे खे टच करे उन्हनि जो हिकु ओपन पोर्शन आहे जिते बाबा तख़्ते ते सुम्हिया पिया आहिनि, उनजो स्टैचू आहे। ऐं बाबा हंडी में मानी ठाहिनि वेठा, उहो स्टैचू आहे। त तव्हां सम्झी वेंदा उहो ई होटल आहे करे। हिननि स्लोली सांभर चांवर ठाहिणु शुरू करे उतां जे जेके माण्हू ईंदा हुआ उनखे मानी ॾियणु, रेस्टोरेंट टाइप स्लोली शुरू कयूं करे। उन विच में जेके सुबुह जो जेको बाबा जो अभिषेक कंदा हुआ शिरडी जा जेके माण्हू, जेका उतां जी ट्रस्ट हुई, उन्हनि खे पंहिंजो बॉइलर हो गरम पाणी करण लाइ, ऐं गरम पाणी सां ऐं थधे पाणी सां मिक्स करे बाबा जो सुबुह जो अभिषेक कंदा हुआ। त हिननि खे कॾहिं कॾहिं उहो बॉइलर हलंदो, कॾहिं न हलंदो। त हिननि हिन खे असांजे अय्यर साहिब खे चयो कि तव्हां जेको सुबुह जो हंडी ॿारे करे गरम पाणी कयो था पंहिंजे खाधे लाइ, त थोरो उन मां असांखे गरम पाणी ॾियो, सुबुह जो असांखे उहो कमु बाबा जो अभिषेक करण में यूज़ थींदो करे। हिननि चयो ठीकु आहे करे। उहो रोज़ु सुबुह जो हिकु ॿ बकेट जेको गरम पाणी करे उते उन्हनि खे ॿ टे बकेट जेके उन्हनि खे खपंदा हुआ करे ॾींदा हुआ करे ईअं। पर जेका अय्यर जी जेका मिसिस हुई, हिकु ॾींहुं उन खे लॻो ई ठीकु आहे, इहो रोज़ु असां कयूं था, हुन में कुझु काई ज़रूरत आहे कोन। त हिकु ॾींहुं उहा नथी करे करे हिन खे बाबा सुपिने में अचनि था। ॿिए ॾींहुं राति जो चवनि था तोखे थधि लॻे थी, मूंखे थधि नथी लॻे। अरे बाप रे, वीचारे जाम डिॼी करे अखियूं खोले वेही थी रहे, बाबा खां माफ़ी थी वठे। ऐं उन ॾींहं खां अॼु ताईं, माना 1950 खां वठी करे अॼु 1925 ताईं रोज़ु सुबुह जो गरम पाणी, पहिरीं क्वांटिटी वॾी हूंदी, हाणे उन्हनि अभिषेक करणु घटि करे छॾियो आहे, क्वांटिटी घटि करे छॾी अथऊं। त अॼु बि हिकु लोटे में गरम पाणी करे अय्यर बाबा वञी करे सुबुह जो हुते ॾेई ईंदो आहे। ऐं उन मां जेको हुनखे
तीर्थ मिलंदो आहे उहो खणी ईंदो आहे करे। ऐं उन उन तीर्थ जी वॾी महिमा आहे करे। उन तीर्थ मां अय्यर बाबा चवनि था कि जाम मिरेकल्स थिया आहिनि करे। उन्हनि पंहिंजो हिकु मिरेकल ॿुधायो त उन्हनि जे अय्यर बाबा जी मिसिस खे हार्ट जी बीमारी थी वई, हार्ट में ब्लॉकेज थी वई करे। उन्हनि 3 चैन स्पेशलिस्ट सां कंसल्टेशन कई, सभिनी चयो इमीडिएटली ऑपरेशन करायो करे। त हाणे हिन जा जेके ॿार हुआ अय्यर बाबा जा ॿार, उन्हनि चयो भई इमीडिएटली ऑपरेशन कराइणो पवंदो, त हाणे हिनखे वधीक लेट न कयो करे। हिननि खे टे ॿार आहिनि, 2 धीअर 1 पुटु। पुट जो नालो हुनखे अन्ना करे चवंदा आहियूं, ऐं धीअर अथसि 2 कविता ऐं प्रेमा। त जीअं ई ऑपरेशन जे बारे में सोचनि पिया, तीअं ई शिरडी ट्रस्ट जो जेको कोर्ट रिसीवर हो भरवे साहिब, उन्हनि हिनखे चयो तूं हिकिड़ो कमु कर, तूं पंहिंजो फाइल ऐं पंहिंजी मिसिस खे वठी करे शिरडी संस्थान जी जेका हॉस्पिटल आहे न उते अचु, उते स्पेशलिस्ट डॉक्टर ईंदा आहिनि, असां उन सां कंसल्ट था कयूं। चई ठीकु आहे। इहा 1974 जी ॻाल्हि हूंदी। त उते उनखे वठी था वञनि, डॉक्टर कुझु ऑपरेशन करे ऑपरेशन पियो करे, हिनखे ॿाहिरि विहारियो करे, उहो अचे थो हुनखे सभु फाइल ॾिसे थो। चएसि थो मूंखे त नथो लॻे हिन में ऑपरेशन जी काई ज़रूरत आहे, इहा शइ इहा त आराम सां गोरियुनि सां ठीकु थी वेंदी करे, तव्हांजा ऑपरेशन जे बारे में छो था सोचो करे। हीअं हू पंहिंजी कंसल्टेशन करे थो ऐं हिननि खे दवाऊं सभु लिखी थो ॾिए करे। अय्यर बाबा घरु अचे थो, पंहिंजे ॿारनि खे चए थो भई तव्हां मुंझा पिया आहियो त मां बि मुंझी पियो आहियां, पर ॻाल्हि हिकिड़ी आहे कि हीअ शिरडी संस्थान जी हॉस्पिटल आहे, हीअ उतां जो डॉक्टर आहे, हीअ बाबा जो रूप आहे। अगरि हू चए थो न कयो त असां तरसूं था, तेसिताईं बाबा जी विभूति ऐं जल असां पीआरियूं था ऐं दवाऊं वठूं था, काई तकलीफ़ थी त पोइ हाणे ऑपरेशन कराईंदासीं। त ॿार मञनि था ठीकु आहे करे। उन खां पोइ 5 साल ताईं उनखे कुझु नथो थिए, 5 साल उहा कढे थी ऐं सुठे नमूने कढे थी करे। उनखे सिर्फ़ु डायलिसिस हूंदी उहो कंदी हुई, बाक़ी उनखे हार्ट जी काई तकलीफ़ नथी थिए करे। ऐं ॿियो अय्यर बाबा ॿुधाइनि था कि हिकिड़ो लंडन जो डिवोटी आयो, उनजे पीउ खे लास्ट स्टेज कैंसर हुई करे। त हू चएसि थो भई मूंखे तूं पंहिंजो तीर्थ जेको ही भरे ईंदा आहिनि, उहो तीर्थम चवंदा आहिनि, उहे पंहिंजे होटल मद्रास कैफ़े में रखंदा आहिनि। जंहिंखे बि विश्वासु हूंदो आहे उनखे थोरो ॾींदा आहिनि पीअण जे लाइ या खणी वञण जे लाइ करे। काई रोक टोक न आहे, कंहिं बि डिवोटी लाइ खुलियल आहे करे। त उनखे उन थोरो तीर्थम ॾिनई, त चई हीअ त तमामु थोरो आहे, मां पोइ कीअं उनखे पीआरियां करे। चई उनजो तरीक़ो इहो अथई, हिन में पहिरीं इहो तीर्थम विझ गिलास में ऐं सॼो गिलास पाणी सां भर ऐं उनखे अधु पाणी पीआर, वरी जॾहिं अधु थिए वरी सॼो भरे छॾ। ईअं हमेशह इहा सॼी जो गिलास आहे या सॼी जेका बॉटल आहे उहो भरो पियो हुजे करे। चई ठीकु आहे। हीअं हू लंडन जो कैंसर पेशेंट जे लाइ उनजो पुटु पंहिंजे पीउ लाइ खणी वियो करे। लास्ट स्टेज कैंसर हुई, चए थो मां चवां पियो सिर्फ़ु उनजो अंतु सवले नमूने थिए करे। साल खां पोइ हू पंहिंजे पीउ खे वठी आयो, चई त असांजे तव्हांजे अभिषेक जल पीअण सां उहो हिकदमि ठीकु थी वियो आहे करे, ऐं मां बाबा खे धन्यवाद ॾियण लाइ आयो आहियां करे। इहे मिरेकल्स आहिनि बाबा साईं बाबा जा। उनखां पोइ हू 5 साल ताईं भाई जीवन हलाए थो करे। चओ ओम साईं राम, श्री सच्चिदानंद साईं नाथ महाराज की जय। ओम साईं।